समूरी सिंध जियां बोज़दार वॾा में भी सिंध जे शाहकार 5000 साल पुरानी सकाफ़त के भेटा पेश करण लाइ सिंध हाउस बोज़दार वॾा का मंसूर थेबो, मीर हसन बोज़दार, मीर काशिफ टालपुर, फराज़ महर, मीर आरिफ ॿियनि जी अॻवाणीअ में सकाफ़ती वेस पाए रैली कढी वई, जेका रवायती रस्तनि खां थींदे नाका चौक ते पहुती, जिते नौजवाननि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। 4 डिसंबर ते सिंध जी जेका मीडिया आहे उन जे सद ते 4 डिसंबर ते जेका टोपी अजरक जो ॾींहुं मल्हायूं था, ही फ़क़ति असां टोपियूं अजरक पाए इहो मैसेज कोन था ॾियूं त असां सिर्फ़ु इन टोपी ऐं अजरक खे पाए हिन शहरनि जे अंदरि घुमी सघूं था, पर असां इहो मैसेज ॾियूं था हिन टोपी ऐं अजरक जे वेस खे पाए जॾहिं असां हिननि रोडनि ते गॾु घुमी एकता ऐं ॿधी जो मुज़ाहिरो कयूं था त इन जे अंदरि असांजे क़ौमी तशख़ुस खे जेका बहाली मिले थी, जेके हिन क़ौम जे अंदरि उत्साह पैदा थिए थो। हे जेके सिंधी माण्हू जेके पाण खे बेयारो मददगार सम्झनि था, पर उन सूरत में जॾहिं असीं गॾु वेही एकता ऐं ॿधी जी ॻाल्हि कयूं था त इन सां अंदरि असां जेको दुश्मन आहे उनखे इहो मैसेज वञे थो त हीअ क़ौम जेका हिन एॾी सारी सिचुएशन जे फ्लड जी सिचुएशन में जिते डिज़ास्टर जा घर ॿोड़े छॾिया, उन सूरत में बि एकता ऐं ॿधी जे पोयों लॻल आहे। त इन जे करे असां हिन ॾींहं जे तवसुल सां सभिनी असांजे मुस्लमान भाइरनि ऐं ॿियनि जेके बि दोस्त आहिनि उनखे ॿुधाइणु चाहियूं था त हीअ जेका क़ौम आहे इहा उत्साह पैदा करे रही आहे, क़ौम ॿधी ऐं एकता जो सबूत ॾेई रही आहे, हीअ मोहबत, रवादारी, प्यार ऐं कुर्ब जो सबक़ु ॾेई रहा आहे। अचो त हिकु ज़ंजीर में पहुची वञो, हिन सिंध जी बहाली जेका आहे, हिन सिंध जी जेका आज़ादी आहे उनजे लाइ खयल क़दम खे अॻिते वधायूं। सकाफ़ती ॾींहुं असांजो क़ौमी ईद जो ॾींहुं आहे, जेके क़ौमूं पंहिंजी सकाफ़त खे विसारींदियूं आहिनि, तारीख़ में सफ़ा हस्तीअ तो मिटिजी वेंदियूं आहिनि। हिन बोर्ड जहिड़ी सूरत हाल में अॼु जेके माण्हू असांजा मारवाड़ा दरपदर आहिनि, घरनि खां बेघर आहिनि, उन जी सूरत हाल में बि सवनि जे तइदाद में बोज़ारवड़ा जे नंढड़े शहर में गॾु थी हिननि जेको ॿधी ऐं एके जो सबूत ॾिनो आहे, उन मां साबित थिए थो त असांजे अंदरि क़ौमी जज़्बो जेको आहे त ज़िंदा आहे। अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। असां जेको हिकिड़ी तारीख़ी क़ौम आहियूं, असांजी जेका क़ौम ऐं असांजी जेका तहज़ीब आहे हज़ारे साल पुराणी आहे, असां उनखे जीअंदा आणण जे लाइ अहिड़ा प्रोग्राम कंदा आहियूं। असां हिकिड़ी लाज़वाल क़ौम जा वारिस आहियूं। मां दोस्तनि खे जस थो ॾियां जेके अहिड़े ॾुखी सूरत हाल में अची ऐं अहिड़ा प्रोग्राम कंदा। अॼोके हिन एकता जे पुरमुसरत जेको आहे सो मौक़े ते असां सिंधी क़ौम खे जेको आहे सो वाधायूं था ॾियूं पिया, ऐं इन जोश ऐं जज़्बे सां त हिन ॾुखी सूरत हाल में जिते बोर्ड में असांजो सिंधी माण्हू तमामु घणो परेशान आहे ऐं उहे जेका सो रहण लाइ परेशान आहिनि, उन ई जे जेको आहे सो उन्हनि सां यकजहती तौरु जेको आहे सो असां अॼोको एकता जो प्रोग्राम जेको आहे सो सॼो उन्हनि जे मसलत कयूं था ऐं इन वचन सां जेको आहे सो त अॻिते असां पंहिंजे सिंधी क़ौम जी वार ऐं हर मुमकिन मदद कंदासीं। ऐं इन जज़्बे सां त सिंधी क़ौम केॾी बि तकलीफ़ में हुजे, कॾहिं बि जेको आहे सो पंहिंजी सकाफ़त हथ न आहे खणंदी। अॼु जेको आहे सो सिंधी क़ौम तमामु घणी ख़ुशहाल आहे, पर अफ़सोस आहे जेको पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेको आहे सो कल सिंध यूनिवर्सिटी में जेको आहे सो 300 माण्हुनि ते FIR कई आहे एकता जे प्रोग्राम करण ते। उन ते जेको आहे सो असां उन्हनि ते शदीद जेको आहे सो मज़म्मत कयूं था, इन जेको आहे सो जज़्बे सां त एकता जे प्रोग्रामनि ते का बि जेको आहे सो FIR न थियणु घुरिजनि, बल्कि सिंधी क़ौम खे अञा बि हिमथायो वञे। मुंहिंजी धरती जो को बि गुनाहगार न बख़्शियो वेंदो, को बि गासिब, को बि गद्दार न बख़्शियो वेंदो। रूप रहबर जो वठी न सघंदो रहज़न कोई, हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन, हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन। अॼु ही क़ौमी ॿधी क़ौमी एकता जो ॾींहुं सिंधी क़ौम पंहिंजी सकाफ़ती कल्चरली आज़ादी जे लाइ मल्हाए रही आहे। दुनिया जूं क़ौमूं पंहिंजी आज़ादी जे लाइ, पंहिंजी सकाफ़ती जाग्राफ़ी आज़ादी जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा, मुख़्तलिफ़ जदोजहदूं हलाईंदियूं आहिनि। असां सिंधी क़ौम मुसलसल पंहिंजी सकाफ़ती आज़ादी जे लाइ जेको ॿधी जो सबूत ॾिनो आहे, इन ते रियासत ॾमरजी पई आहे। असीं उन्हनि खे ॿुधायूं था त असां पंहिंजो हक़ कॾहिं बि कोन छॾींदासीं, असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। ऐं आऊं पूरी क़ौम खे हिन ॾींहं ते वाधायूं थो ॾियां ऐं क़ौम खे अपील थो कयां त अॼोके ॾींहं ते ही ॿोॾि मुतासिरनि जे नाव बि कनि ऐं एहतजाजनि कारियूं पटियूं ॿधी इहो बि चवनि त असांजे के जेको हथ सां ॿोड़ियो वियो आहे हिन रियासत में, उन जो बि हिसाब किताब ॾिनो वञे। जेको अॼु असां सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, खोड़ सारनि बारिशनि ऐं ॿोॾियुनि खां बाद में जेको असांजे ईद जो ॾींहुं आहे, सिंधी माण्हुनि जो जेको सकाफ़त जो ॾींहुं आहे, तमामु बहितरीनु ऐं जोश ऐं जज़्बे सां असां मल्हाए रहिया आहियूं। असां पैगाम ॾियणु चाहियूं था ॿियनि माण्हुनि खे, जेके पंहिंजो असांजा जेको नौजवान आहे उनखे पैगाम ॾियणो त तव्हां कुझु जागो, हीअ सिंधी क़ौम जे लाइ ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ कुझु आवाज़ उथारियो। हिननि जो चवणु हो त मौसमियाती तब्दीली सबबि थियल नुक़सान बावजूदि असांजा हौसला बुलंद आहिनि ऐं बरसाती क़यामत गुज़रण बावजूदि पंहिंजी सुहिणी सकाफ़त खे न विसारियो आहे। सकाफ़त क़ौमुनि जी सुञाण हूंदी आहे ऐं असांखे 5000 पुराणी ऐं शाहकार सकाफ़त ते नाज़ आहे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़, बोज़दार वॾा।